अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध डायरेक्ट इन ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास में ख़बर शी कंदा हलो। मीरपुर ख़ास मीरवा घोरचानी रोड ते बलोच फार्म वेझो हिकु तेज़ रफ़्तार ऐं डिग्री खां मीरपुर ख़ास अचण वारे मोटरसाइकिल ते सवार ज़ुल्फ़कार क़ाइम खानी मौक़े ते फ़ौत थी वियो, जॾहिं त फैज़ान ऐं हसनैन सख़्तु ज़ख़्मी थी पिया। तालके थाणे जी पुलिस फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि खे सोल अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त ज़ख़्मी हसनैन खे गणती जोगी हालत में हैदराबाद इलाज लाइ मोकिलियो वियो। पुलिस मुताबिक़ हादसे जो शिकार थींदड़ डिगरी जा रहवासी आहिनि ऐं उन्हनि जे वारसनि खे पिणु इतलाह कयो वियो आहे। हादसे बैदि कार ड्राइवर मौक़े वारे हंधि तां फ़रार थी वियो। पुलिस कार खे पंहिंजी तहवील में वठी कार ड्राइवर जी तलाश शुरू करे छॾी आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।